जे सामो चमा तो जमीयत उलमा इस्लाम ने मुआहदे जी जामिन ना है। घोट ज़रदारी कुंवर एमकेम निकाह पढ़ाइण वारा लंग बूटन वारा लख लानत जो जानी थे तहां शादी में छो आया हो यार। ठही पिया आयो सिंध वारो, ठही पिया आयो, वाह वाह। घोट के चओ न त हा छो कई, कुंवर के गीचे को वठो न चंडरी ते हा छो कई, या वरी मौली साहब जनरल बाजवा के चओ न त निकाह छो पढ़ाई। जवाब राशिद सुमरो दे कहीं भी सिंध दुश्मन मुआहदे से मां गड ना आया। मां खे थी कोई साबित करे। मुझे हिन वक्त हिन मुआहदे ते न सनान खान ॻाल्हायो आहे, न डॉक्टर कादिर मक्सी ॻाल्हायो आहे, न अयाज़ लतीफ़ ॻाल्हायो आहे, न रियाज़ सांडे ॻाल्हायो आहे, न साईं जलाल ॻाल्हायो आहे। अची मांखे ॿुधाइनि, मांखे सम्झाइनि त साईं हिन मुआहदे में हीअ शिक सिंध जे तक़सीम जी आहे, हीअ शिक सिंध खे विराइण जी आहे, हीअ शिक कराची खे अलॻि करण जी आहे। मांखे ॿुधाइनि, मांखे क़ाइल कनि, जेकॾहिं उहे साबित करे विया त हिन मुआहदे में का शिक सिंध खे तक़सीम करण जी आहे, मां शिकारपुर जे हिन चौक ते ऐलान थो कयां, मां हिन मुआहदे जे ख़िलाफ़ अॼु जे रात में वज़ीर आला हाउस जो घेराव करण जे तयार आहियां। हरूभरू जज़्बाती न थींदा कयो। मांखे सिंध जे दोस्ती ऐं दुश्मनी जा सर्टिफिकेट ॾियण वारा तव्हां केरु थींदा आहियो? तारीख़ लिखजे पई, तारीख़ ख़ालिद महमूद सुमरे के भी सिंध जो वफ़ादार लिखियो आहे, तारीख़ राशिद महमूद सुमरे के भी सिंध जो वफ़ादार लिखंदी। इत्मीनान रखो, इत्मीनान रखो, ग़रीबनि जे अरमाननि जो सौदो न थींदो। इत्मीनान रखो, सिंध जो सौदो न थींदो। इत्मीनान रखो, है कंध ज़ालिमन जाबिरन आमिरन लोटले लुटेरन जे साम्हूं न झुकंदो। हाणे फ़ैसिलो तव्हांखे करणो त 26 जून ते असांजे हिन दोस्त खे जेको मुंहिंजो ऐं डॉक्टर इब्राहिम जतोई साहब जो मुश्तरक उम्मीदवार आहे, मां डॉक्टर साहब जो शुक्रगुज़ार आहियां। उन इलेक्शन में भी डॉक्टर साहब असां सां गॾु हुया, हाणे बि असांजो जॉइंट इतिहाद आहे। मां हाणे ॾिसण थो चाहियां त 26 जून ते शिकारपुर जो फ़ैसिलो छा आहे। जेकॾहिं साॻाई लाटू साॻो ई चुग त पोइ ॿीहर रड़ियूं न कजो, बसि पोइ जहिड़ा तीर लॻनि में खाइजो। रड़नि करण जी ज़रूरत न आहे, फेसबुकनि ते स्टेटस लिखण जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं वाकई तंग आहियो, वाकई तब्दीली चाहियो था, वाकई बहितरी चाहियो था, त पोइ क़यादत खे तब्दील कयो, पोइ क़यादत जमीयत उलमा इस्लाम जे हवाले कयो। ऐं हिन सिटीअ जे घणनि वार्डनि ते असांजा उम्मीदवार आहिनि, टोटल इतिहादी मिलाए करे 30 जो 30 ते उम्मीदवार आहिनि, जंहिंमें 6 ते किताब आहे। तव्हां बि आहियो किताब ते, माशाअल्लाह। 6 ते किताब आहे, बाक़िनि ते असांजा इतिहादी आहिनि। इतिहादनि खे बि किताब खां 2-3 वोट वधीक मिलणु घुरिजनि, छो त अल मोमिन इज़ा वादा वफ़ा, मोमिन उहो आहे जनाब रसूलुल्लाह फरमायो जेको वाइदो करे त पाड़े। असां वाइदो कयो आहे त हाणे इतिहादनि सां पाड़ो आहे। पहिरियों इतिहादनि खे वोट, पोइ किताब खे वोट। 2-3 ॼणनि इंशाअल्लाह चयो आहे। बाक़ी उहो पोयां बांग्लादेश वारो तव्हांजो छा ख़्याल आहे? पक्को वाइदो आहे, पक्को वाइदो आहे। 26 जुलाई ते इंशाअल्लाह इन दफ़े मुड़सणो